इलेक्शन कमीशन ईंदड़ आम चूंडूं पुराणनि तकबंदियुनि ऐं नवनि चूंड सुधारण तहत कराइण जो ऐलान करे छडि॒यो। डीआरओस ऐं आरओस लाइ अदलिया खां ख़िदमूं वठण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जे स्पेशल सेक्रेटरी चयो आहे त आम चूंडुनि लाइ तयारियूं मुकमल आहिनि। वाटर मार्क पेपर ख़रीद कयो वियो आहे। डीआरओस ऐं आरओस लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार्स खे ख़त लिखियो वियो आहे। क़ौमी असेंबली 12 अगस्त खां अॻु टोड़ी वई त 90 ॾींहं अंदरि चूंड कराइबी। असेंबली 12 अगस्त ते ख़तम थी त 11 अक्टूबर ताईं चूंडूं थींदियूं। क्लासिफाइड डॉक्यूमेंट को पब्लिक करना या उसको शेयर करने की वजह जो थी वो इस तरह के ज़ाती मकासद थे जो कि अभी हम सब के सामने आ रहे हैं और उसकी वजह से कौमी सलामती जो है वो खतरे में जाती या वो मुल्की मुफाद के लिए प्रेजुडिशल है, तो उस सूरत में वो कैटेगरी है वो 14 साल वाली भी है और जो बहुत संगीन नौइयत के मुकदमात होते हैं उसमें डिफेंस रिलेटेड भी कुछ स्ट्रीक्स आती हैं, उसमें फिर सजाएं उससे ऊपर भी जा सकती हैं। तो उन्होंने बजाय जाके जवाब देने के कि वो अपना मौक़िफ़ बयान करें, उन्होंने लाहौर हाई कोर्ट में उसको चैलेंज कर दिया था और लाहौर हाई कोर्ट ने पहली ही पेशी पे बगैर हुकूमत को सुने और नोटिस किए उस पे स्टे जारी कर दिया, इंजंक्टिव ऑर्डर आ गया था। पीटीआई चेयरमैन साइफर मामले ते क़ौमी सलामती के ख़तरे में विझी छडि॒यो। साइफर सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करण ते 14 साल कैद जी सज़ा मिली सघे थी। साइफर ज़ाती मक़सदनि लाइ गुम करण ते उमिरि कैद जी सज़ा अची सघे थी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त आज़म खान जे बयान बाद वाज़े थी वियो त पीटीआई चेयरमैन सियासी मक़सदनि लाइ साइफर खे इस्तेमाल कयो। मामलो वधीक जांच लाइ एफआईए हवाले कयो वियो आहे। आर्मी एक्ट तहत सिविलियंस ख़िलाफ़ ट्रायल अॼु न पर गुज़िरियल 5 ॾहाकनि खां थी रहियो आहे। मुशर्रफ केस में बि तइ थियो हो त हू मख़सूस हालतुनि में सिविलियंस जो ट्रायल फ़ौजी अदालतुनि में थी सघे थो। चूंड सुधारण बाबति कमेटी इलेक्शन एक्ट में तरमीमुनि वारो मुसविदो तयार करे वरितो। चूंड तकनि में रजिस्टर्ड वोटर्स जो अंग बराबर रखण ऐं तकबंदियुनि जो अमल चूंड शेड्यूल जे ऐलान खां 4 महीना अॻु मुकमल करण जी तजवीज़। मुसविदे मूजिबि तकबंदियूं रजिस्टर्ड वोटर्स जी हिक जेतिरी तादाद ते कयूं वेंदियूं। तकबंदियुनि बाबति शिकायतूं 30 ॾींहनि अंदरि करे सघिबियूं। पोलिंग अमलो पंहिंजे तालुके में ड्यूटी न कंदो। पोलिंग स्टेशन्स में सीसीटीवी कैमराऊं लॻाए वोट जी राज़दारी यकीनी बणाई वेंदी। परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि लाइ वोट ॾियण जी सहूलियत इलेक्शन कमीशन खे ॾियण ऐं पोलिंग अमले जा तफ़सील वेबसाइट ते जारी करण जी बि तजवीज़ ॾिनी वई। हुकूमत नई आदमशुमारी जी मंज़ूरी ते गौर शुरू करे छडि॒यो। नई आदमशुमारी जो नोटिफिकेशन जारी थियण जी सूरत में आम चूंडूं 3 खां 4 महीना देर जो शिकार थियण जो ख़दशो। ज़रियनि मूजिबि पुराणी आदमशुमारी तहत चूंडूं क़बूल न करण वारे एमक्यूएम जे चिताब बाद हुकूमत नई आदमशुमारी जी मंज़ूरी ते गौर शुरू करे ॾिनो। नई आदमशुमारी जी मंज़ूरी सीसीआई खां वरिती वेंदी। इजलास 25 जुलाई ते तलब करण जो इम्कान। नई आदमशुमारी जो नोटिफिकेशन जारी थियण जी सूरत में इलेक्शन कमीशन नयूं तकबंदियूं कराइण जी पाबंद हूंदी। नईं तकबंदियुनि लाइ घटि में घटि 3 खां 4 महीना लॻंदा। आम चूंडूं अक्टूबर बदिरां जनवरी या फेबरवरी में थियण जा इम्कान। निगरान हुकूमत जे क़याम ते हुकूमत इत्तेहादनि सां मुशावरत शुरू करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार, साद रफ़ीक ऐं अयाज़ सादिक जी जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात।
असेंबली टोड़ण ऐं पीपल्स पार्टी जी तस्वीरुनि ते गौर। JUI तर्जुमान मूजिब मुलाक़ात दौरान असेंबली जे मुद्दे ऐं निगरान सेटअप ते ॻाल्हियूं कयूं वयूं। इस्लामाबाद हाई कोर्ट सुपर टैक्स जी उगाड़ी खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। मुख़्तलिफ़ इदारनि ऐं कंपनियुनि खे जारी कयल रिकवरी नोटिस बि कलअदम करार। जज सरदार एजाज इसाक सुपर टैक्स ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। इनकम टैक्स ऑर्डिनेंस जी शिकायत 4 बि गैर कानूनी करार। अदालत हुकुम ॾिनो त हुकूमत कंहिंखे बि सुपर टैक्स उगाड़ीअ जा नोटिस न मोकिले। जेके नोटिस मोकिलिया विया आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। लाहौर जी एहतसाब अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज खे मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस मां बरी करे छॾियो। वज़ीर आज़म ऐं संदसि पुट ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस 2020 में दाख़िल कयो वियो हो। एहतसाब अदालत शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जूं दरख़्वास्तूं मंज़ूर कंदे खेनि आजो करण जो हुकुम जारी करे छॾियो। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल यूक्रेन जे परॾेही वज़ीर जी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापनि समेत ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रूस ऐं यूक्रेन में हलंदड़ जंग में इंसानी जाननि जे नुक़सान ते अफ़सोस आहे। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। रूस ऐं यूक्रेन में हलंदड़ तकरार जो निबेरो ॻाल्हियुनि ज़रिए थियणु घुरिजे। यूक्रेनी परॾेही वज़ीर चयो आहे त यूक्रेन ऐं पाकिस्तान विच में बहितर लाॻापा आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे वधाइण चाहियूं था। वफ़ाक़ी हुकूमत पारां मुहर्रमुल हराम दौरान समूरे मुल्क में फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू विज़ारत चइनी सूबनि समेत आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान हुकूमत खे आर्टिकल 245 तहत फ़ौज जी मुक़ररी लाइ ख़त लिखी छॾियो। चइनी सूबनि जी दरख़्वास्तुनि ते वफ़ाक़ी हुकूमत पारां फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध में मुहर्रमुल हराम दौरान कलम 144 लागू। 9 ऐं 10 मुहर्रमुल हराम ते मोटरसाइकिल जी बेल सवारीअ ते पाबंदी हूंदी। सूबे में मुहर्रमुल हराम दौरान हथियार खणी हलण, मस्जिदनि, इमाम बारगाहुनि ऐं मजलिसनि खां सवाइ 5 खां वधीक माण्हुनि जे गॾिजण ते बि पाबंदी। सिक्योरिटी लाइ कराची, हैदराबाद, सखर ऐं बदीन समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रेंजर्स जो फ्लैग मार्च। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो चयो आहे त सिक्योरिटी ख़दशनि सबबि शहर में सिक्योरिटी जो फुल प्रूफ प्लान तयारु कयो वियो आहे। पेसर टाउन में मलिह डेवलपमेंट अथॉरिटी जे अरबे रुपयनि जी ज़मीन ते कब्ज़ा थी विया। हज़ारे अलाटीज़ दरबदर। MDA इख़्तियारनि जो चवणु आहे त तेसर टाउन में गुलशन सैयद ऐं ॿियनि नालनि सां कब्ज़ा थी विया। सैयद अहमद शाह काज़मी जी अॻवाणी में 40 खां वधीक कब्ज़ा खोरनि अलाट थियल प्लाटनि ते कब्ज़ा करे कमर्शियल कॉरिडोर समेत अलाटीज़ जे प्लाटनि ते हथियारबंदनि खे विहारियो आहे। सेक्टर 11, 17, 18, 19, 24 ऐं सेक्टर 25 ते कब्ज़ा थी विया आहिनि। अहमद शाह काज़मी ऐं ॿियनि ख़िलाफ़ गुलशन मेमार एंटी इंक्रोचमेंट समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते 15 खां वधीक केस बि दाख़िल थियल आहिनि। अरबे रुपयनि जी ज़मीन ते कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ एक्शन थींदो। रेंजर समेत मुख़्तलिफ़ इदारनि खे ख़त लिखी छॾिया आहिनि। KTN न्यूज़ तरफ़ां राब्तो करण ते कब्ज़े जे इल्ज़ाम हेठि आयल सैयद अहमद काज़मी मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। सिंध जे तालीम खाते उस्तादनि जी लाइसेंस लाइ टेस्ट सेप्टेम्बर में वठण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि सिंध टीचर्स एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास। उस्तादनि जी लाइसेंस पॉलिसी ते अॻभराई ऐं अमल दरामद जो जाइज़ो वरितो वियो। उस्तादनि जी लाइसेंस टेस्ट लाइ थर्ड पार्टी टेस्टिंग इंस्टीट्यूट खे भर्ती लाइ क़ाइदनि ते अमल करण जो फ़ैसिलो। तालीम वारे वज़ीर चयो आहे त थर्ड पार्टी टेस्टिंग एजेंसी ज़रिए भर्ती लाइ इश्तिहार ईंदड़ हफ़्ते ताईं जारी कयो वेंदो।
कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात विझ करण सबबि हिकु पीरसन फोत ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई। कराची, पन्नो आकल, खैरपुर, पीर चौगोट, इस्लामकोट, मिठी, टंडो गुलाम हैदर, तलहार, मातली ऐं टंडो बागो में वसकारो, दड़ो, पनू, मदेजी, बाढ, सराड़ी, कंधरा, पंगरियो, नवकोट, मोहंजो दड़ो ऐं दोदापुर में बि वक़्फ़े सां किथे हल्की त किथे तेज़ बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। खैरपुर ज़िले में खजीअ खे नुक़सान, इस्लामकोट में खिवण करण सबबि पीरसन नारू भील फोत। ऐं पाकिस्तानी टीम जी मायूसियुनि तोड़े बाबर आज़म खां सवाइ ठहंदड़ आईसीसी वर्ल्ड कप जो प्रोमो तनक़ीद जो शिकार। आईसीसी पारां हलंदड़ सार थियल वनडे क्रिकेट वर्ल्ड कप जी जारी थियल प्रोमोशनल वीडियो में पाकिस्तानी कप्तान ऐं नंबर 1 बैटर बाबर आज़म खे ॾेखारियो ई न वियो आहे। वीडियो में पाकिस्तानी टीम जूं रुगो मायूसीअ वारियूं झलकियूं ॾेखारियल। सोशल मीडिया ते वाइपेदारनि आईसीसी मथां तनक़ीद कंदे चयो आहे त वनडे रैंकिंग में 2 नंबर ते मौजूद बाबर आज़म खे कीअं थो नज़र अंदाज़ करे सघिजे।